आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त भारत ख़िते में अदम इस्तेकाम पैदा करण ते बज़िद आहे। भारतीय गृह जो मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। वालारियल कश्मीर भारत जो को बि अंदरूनी मामलो नाहे पर हिकु नामुकमल आलमी एजेंडा आहे। कायदे आज़म कश्मीर खे पाकिस्तान जी साह जी रग करार ॾेई चुको आहे। कश्मीर बाबति गॾियल क़ौम जी सलामती काउंसिल जा ठाराह बि मौजूदु आहिनि। ॾेढ महीने दौरान ॿियो अमरीकी दौरो पाकिस्तानी अमरीका जे लाॻापनि खे नओं रुख आहे। ग़ज़ा में हलंदड़ नस्लकुशी बदतरीन इंसानी अलमियो आहे। आलमी इलाक़ाई सतह ते वॾा असर पवंदा। दहशतगर्दनि सां का बि हमदर्दी नाहे। खेनि भरपूर ताक़त सां कानून जे कटेणे में आंदो वेंदो। सोशल मीडिया ताक़तवर ज़रियो आहे पर मुल्क दुश्मन अंसर ॾफेड़ पैदा करण लाइ इस्तेमालु कंदा आहिनि। ग़ज़ा जी पट्टी ते कब्ज़े जी कोशिश ते इसराइल काबीना में इख़्तिलाफ़। इसराइली नाणे वारे वज़ीर नेतन्याहू हुकूमत किराइण जी धमकी ॾेई छॾी। इसराइली नाणे वारे वज़ीर जो चवणु आहे त लॻे थो त नेतन्याहू इसराइली फ़ौज खे फ़ैसिलाती फ़तह खां रोके रहियो आहे। जेकॾहिं जंग जे हदफ़नि खां मुंहुं मोड़ियो वियो त इसराइली वजूद ख़तरे में पइजी वेंदो। ग़ज़ा जी पट्टी ते इसराइली कब्ज़े ख़िलाफ़ गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो हंगामी इजलास। बरतानिया फ़रांस समेत 6 मुल्कनि मुख़ालफ़त करे छॾी। गॾियल क़ौमुनि जे नुमाइंदे जो चवणु आहे त इसराइली मंसूबे सां ख़िते ते तबाही पखेड़ींदड़ असर पवंदा। ग़ज़ा में ॾुकारी हालतुनि सबबि माण्हू बुख मरी रहिया आहिनि। तहरीक इंसाफ़ अॻूणे आर्मी चीफ कमर जावेद बाजवा जे मुद्दे में वाद ते क़ौम खां माफ़ी वठी छॾी। असद कैसर जो चवणु आहे त तहरीक इंसाफ़ कमर जावेद बाजवा जे मुद्दे में वाद करे ग़लती कई। 26 आइनी तरमीम ख़िलाफ़ पार्लियामेंट अंदर ऐं ॿाहिरि हर फोरम इस्तेमालु कयो वेंदो। सुचमा वरी वफ़ाक़ी वज़ीर अता तारड़ मुख़ालिफ़ दल जी प्रेस कॉन्फ्रेंस खे हक़ीक़त जो उबतड़ करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त मुल्की मईशत बाबति गुमराह कंदड़ बयान आवाम जे हक़ में न आहिनि। परडे मां मोकिलियल रक़म $38 अरब ताईं पहुचणु मुख़ालिफ़ धुर खे क़बूल नाहे। मुख़ालिफ़ धुर खे इहा ॻाल्हि बि क़बूल नाहे त करंट अकाउंट खसारो $2.5 अरब सरप्लस थी वियो आहे। कराची जे इलाइक़े फेडरल बी एरिया राशिद मिनास रोड ते डंपर जे टक्कर में भेण भाउ फौत संदन वालिद ज़ख़्मी। मचरियल वाहन जो ड्राइवर ते तशद्दुद। पुलिस हवाले मचरियल शहरनि 7 डंपरनि खे बाहि ॾेई छॾी। डंपर ड्राइवर एसोसिएशन जो वाक़े ख़िलाफ़ सुपर हाईवे सोराब ॻोठ रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो। ट्रैफ़िक मुअतिल। पुलिस डंपरनि खे बाहि ॾियण जे इल्ज़ाम में 10 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस सां ॻाल्हियुनि खां पोइ एहतजाज ख़तमु करण जो ऐलान। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम अहमद चयो आहे त कराची जो अमन तबाह करण जी कोशिश कई पई वञे। विॻोड़नि खे ॾफेड़ पखिड़ण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। सिंध सरकार विॻोड़नि खां घबराइण वारी नाहे। हाणे पुराणो वक़्तु नाहे न वरी अचणु ॾिनो वेंदो। ग़लति कमु कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। कावड़ में अची डंपर साड़ींदड़नि ख़िलाफ़ दहशतगर्दी एक्ट तहत कार्रवाई कई वेंदी। शहर में नफ़रत जी सियासत न हलंदी। पीटीआई बानी ॾफेड़ पखिड़णु चाहे थो। माण्हू संदसि काल ते निकिरण लाइ तयारु न आहिनि। न्यूयॉर्क टाइम्स में पीटीआई बानी लाइ महांगा इश्तिहार शाया कराया पिया वञनि। सिंध जे गवर्नर कामरान टिसोरी चयो आहे त कराची में टैंकरनि ज़रिए माण्हू मरण जा वाक़िया अफ़सोसनाक आहिनि। नफ़रत ऐं क़ौमियत जहिड़नि रवैयनि खे ख़तमु करे सिंध जे पुट जी हैसियत सां सभिनी जी ख़िदमत करण जी कोशिश कंदो। अजरक सिंध जी सक़ाफ़त ऐं सिंधनि इज़त आहे। सियासी पॉइंट स्कोरिंग न करणु घुरिजे। तरक़ियाती मनसूबनि सिहत ऐं तालीम समेत हर शोबे में अॻिते वधण जी ज़रूरत आहे। सिंध तरक़ी पसंद पार्टी सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त सिंध जो गवर्नर जोकर आहे। संदसि ॻाल्हियुनि खे संजीदा न वठणु घुरिजे। मुल्की सियासत ऐं मज़हब खे अलॻि करण जी ज़रूरत आहे। क़ौमुनि जो वजूद क़बूल करण ताईं मुल्की तरक़ी न करे सघंदो। ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर जी सियासत मां बहितरी जी उमेद आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी कॾहिं बि मुल्क जो वज़ीर आज़म न थी सघंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी खे वज़ीर आज़म थियण लाइ सौदेबाज़ी करणी पवंदी पर मुल्क में कुझु बचियो ई न आहे। शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी उर्स जूं तक़रीबूं ॿिए ॾींहुं बि जारी। लतीफ़ अदबी कॉन्फ्रेंस में मदद अली सिंधी समेत अदीबनि ऐं दानिशवरनि जी शिरकत। सिंध जे गवर्नर कामरान टिसोरी ऐं बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी दरगाह ते हाज़िरी। चादर चाढ़े मुल्की सलामती ऐं ख़ुशहाली लाइ दुआ। सूफ़ी फ़क़ीरनि जे राग में बि शिरकत। सखर में पनाह मेड़े पेट गुज़र कंदड़ नींगर जे क़तल केस में वॾी अॻभराई।
नींगर खे इज्तमाही बदफेली खां पोइ क़त्ल करण जो इंकशाफ, 4 जवाबदार गिरफ़्तार। पार्सन जो चुनाव CCTV फुटेज में सुञाणप खां पोइ 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। क़त्ल जे शक में गिरफ़्तार जवाबदार नशे जा आदी आहिनि। पाकिस्तानी वेस्ट इंडीज़ विच में ॿी वनडे मैच जारी। बरसात सबब मैच 37 ओवरनि ताईं महदूद। वेस्ट इंडीज़ टीम पाकिस्तान खे 181 रन्सनि जो हदफ़ ॾेई छॾियो।